सिंध अखंड भारत या चवां हींअर जे पाकिस्तान जो हू नालो जो हर सदी में अखंड भारत जे ॿियनि हिस्सनि खां ॾाढो अॻिते हलंदो हो। हिन ॻाल्हि जो अंदाज़ो हिन सां ई लॻाए सघो था कि दुनिया जो पहिरियों बंदरगाह बि सिंधियुनि सिंध में ठाहियो हो ऐं दशमलव जो इस्तेमाल बि सभिनि खां पहिरीं सिंधियुनि ई दुनिया खे करणु सेखारियो हो। 1947 खां पोइ अहिड़ो छा थियो सिंध तरक़ीअ में एतिरो पुठिते रहिजी वियो। 8वीं सदी जी शुरूआत में हिकु 17 साले जो अरबी लड़ाको घोड़नि सां श्रृंगारल फौज खे वठी सिंध जे मथां हमलो थो करे ऐं हुन खां पोइ पहिरीं बार राजा दाहिर सेन जी युद्ध में मौत खां पोइ अखंड भारत में इस्लाम जो दाख़िलो थो थिए ऐं अरबियुनि जे सिंध में शासन जी शुरूआत थी थिए। 950 जे ज़माने में मिर्ख शाह जो वक़्तु आयो तॾहिं वरुण देव अवतार भॻवान झूलेलाल साईं जे रूप में जनम वरितो। अॼु जी ही वीडियो न ही मोहम्मद बिन कासिम न ही धर्म ऐं मजहब जे मथां आहे। अॼु जी ही वीडियो सिंध जे सुहिणे वक़्त खां अॼु तक जे वक़्त जी कहाणी ॾेखारण लाइ कीअं 1947 जे विरहाङे जी असल क़ीमत सिंधी ऐं सिंध खे अदा करणी पई जॾहिं कि विरहाङे में पूरे देश में हिंदू मुस्लिम फसाद पे हलिया पर सिंध में तॾहिं बि मोहब्बत ऐं प्रेम हो। सॼी सुञाणप लाइ ही वीडियो पूरी ॾिसजो छोकी पंहिंजो पुट ऐं तारीख़ न ॼाणींदव त पंहिंजे पाण खे कीअं सुञाणंदव ऐं कीअं सिंधी सॾाईंदव। सिंध में मोहब्बत ऐं ख़ुशहाली हुजण खां पोइ बि 1947 में रातों रात हिंदुनि खे छो निकिरणो पियो सिंध खां। हिन खे ॼाणण लाइ करे असांखे सिंध में पुठिते हलणो पवंदो। सिंध जो वजूद अॼु जो न हड़प्पा काल खां बि इलाही जूनो आहे। सन 1921 में सिंध में जॾहिं मोहन जे दड़े जी ॻोल्हा थी तॾहिं सॼी दुनिया जूं अखियूं सिंध जे मथां अची वयूं जिते खोटण सां ख़बर पई कि मोहन जे दड़े ते पूरो जो पूरो शहर वसंदड़ हो जितां ही पाणी जे रास्ते कारोबार कंदा हुआ। अॼु जे गुजरात में लोथल नाले जो सिंधु घाटी जे रहंदड़ पारां ठाहियल दुनिया जो पहिरियों बंदरगाह आहे ऐं हिन ॻोल्हा में ई खोटण सां हुन वक़्त जा इलाही पुराणा सिक्का मिलिया जंहिंजे मथां भॻवान शिव पशुपतिनाथ ऐं स्वास्तिक चिन्ह बि छपल हुआ जंहिंसां पतो थो पए कि हिते रहण वारा कारोबार करण वारा सनातन धर्म खे मञण वारा हुआ। वक़्त सां गॾु गॾु सिंध में बि बदलाव ईंदा रहिया ऐं 5वीं शताब्दी में हिते राज कयो रायवंश। हुन वक़्त सिंध जा राजा हुआ साहसी राय ऐं साहसी राय जी काई औलाद न हुई। हिला हुन पंहिंजे सिंध जी अॻवानी करण वारे पंहिंजे हिकु माण्हू चच खे सिंध जो राजा ठाहे छॾियो जो कि ब्राह्मण हो। अॻियां हली हिन जो पुटु सिंध जो आख़िरी हिंदू ब्राह्मण राजा हो जंहिंजो नालो राजा दाहिर सेन हो। राजा दाहिर जे वक़्त सिंध ॾाढी तरक़ी पे कई। पाणी जे रास्ते सां गॾु गॾु सिंध में ज़मीनी रास्तनि खां बि कारोबार थियण लॻा। हिन कारोबार जी वजह सां ई राजा दाहिर सेन जे सिंध ॾाढी तरक़ी पे कई। हिन तरक़ी जी रोशनी ई अरबियुनि जा नेर सिंध जे पासे मोड़े छॾिया। अरबी सिंधी कारोबारियुनि जे चालाकीपण ऐं उथणी वेहणी खे ॾिसी हैरान थी वेंदा हुआ। हिला अरबियुनि कई बार सिंध ते आक्रमण कया। 9वीं सदी जे इतिहासकार अल बालादुरी जी मञू त अरबियुनि 15 बार सिंध ते आक्रमण कयो पर 14 बार हुनखे हार मिली ऐं 15वीं बार में खटियो उहो बि जॾहिं 712 में राजा दाहिर सेन जा माण्हू मोहम्मद बिन कासिम सां मिली विया ऐं पहिरीं बार इस्लाम अखंड भारत जी धरती सिंध में पेर रखियो ऐं तलवार जी नोक ते ज़बरदस्ती धर्म परिवर्तन कराया विया। सिंध जो ॾाढो माल ऐं सोन अरब मोकिलियो वियो। एतिरो ई न अरबी सिंधी चिकित्सकनि ऐं विद्वाननि खे बगदाद वठी विया ऐं अरबी भाषा जो बि रंग रूप सिंध में आयो। हिन कड़ी में 950 में मिर्ख शाह जो वक़्तु आयो जो जोर ज़बरदस्ती करे इस्लाम अपनाइण लाइ करे हिंदुनि जे मथां अत्याचार करण लॻो। तॾहिं 27 मार्च 950 में हिंदुनि जी पुकार ऐं पूॼा सां ख़ुशि थी वरुण देव अवतार यानी भॻवान झूलेलाल जो जनम थियो जे पंहिंजे चमत्कार सां मिर्ख शाह खे सबक सेखारियो। तॾहिं मिर्ख शाह ज़बरदस्ती धर्म परिवर्तन बंदि करे हिंदुनि सां प्रेम करण लॻो ऐं तॾहिं खां मुस्लिम भॻवान झूलेलाल साईं खे शेख ताहिर ख्वाजा खिजीर जे रूप में पूॼण लॻा। इतिहासकारनि जी मञू त इन खां पोइ सिंध जो गोल्डन टाइम चालू थियो जिते हिंदू ऐं मुस्लिम मोहब्बत सां रहण लॻया ऐं सूफीज़्म जो जनम थियो ऐं हिंदू मुस्लिम जे मोहब्बत जो असल कारण भॻवान झूलेलाल हुआ। वक़्त सां गॾु मुगलनि जो शासन आयो पर सिंध खे मटजंदे शासन सां काई फ़र्क़ु न पिए पियो छोकी हिन जो कारण हो सिंध जी ख़ुशहाली ऐं एकता। सभिनि खां मथे व्यापार करण जी कुशलता जंहिंजे साम्हूं ब्रिटिश सरकार बि पंहिंजे वक़्त में झुकियल हुई। ब्रिटिश सरकार त सिंधियुनि खे पंहिंजे टाइम ते सरकार में वॾी वॾी नौकरियूं ऐं उहिदा ॾिना छोकी उन्हनि खे पतो हो सिंधी कारोबार नीति ऐं कम में ॾाढा होशियार आहिनि।
हाणे वक़्तु हो हुन खौफ़नाक मंज़र जो जंहिंजे बारे में सिंध खे काई ख़बर न हुई। आज़ादी लाइ पूरे देश में आंदोलन पे हलिया, जंहिंमें सिंधियुनि बि अॻियां अची हिस्सो वरितो। अंग्रेज़नि रेड क्लिफ के बंटवारे जी ज़िम्मेदारी ॾिनी। हिक तरफ़ पूरे बंगाल ऐं पंजाब में वॾे तर्ज ते हिंदू मुस्लिम फ़साद थियण लॻा, पर सिंध में हल्की फुल्की ॻाल्हियूं छॾे छॾियूं त सिंध में बिल्कुलु शांती हुई। हिन विच में पंजाब खे 2 हिस्सनि में बांटियो वियो, अधु हिस्सो भारत में ऐं अधु पाकिस्तान में, जंहिंसां पंजाब में रहण वारा मुस्लिम पाकिस्तान पंजाब ऐं हिंदू पंजाबी जो भारत जे पंजाब में रहण लॻिया। इहे ई बंगाल सां गॾु थियो, पर सिंधियुनि सां गॾु धोखो थियो। हुननि खे सिंध जे तौर ते भारत में काई जॻह न मिली। तॾहिं पंजाब में थींदे हिंदू मुस्लिम फ़साद खां डिॼी सिंधी हिंदुनि पंहिंजा घर बार सोन मीन छॾे हिन उम्मीद सां भारत आया शायदि कुझु ॾींहंनि खां पोइ सिंध जहिड़ी मोहबत वरी पूरे देश में जाॻींदी ऐं असां वञी पंहिंजे घरनि जे दरनि जा ताला पाड़े वारनि खां चाबियूं वठी वरी खोलींदासीं। वक़्त सां गॾु इहा ॻाल्हि बि पुराणी थी पई। हिंदुनि पंजाबियुनि खे भारत में पंजाब मिली वियो, बंगालियुनि खे भारत में बंगाल मिली वियो, पर सिंधी पंहिंजे देश में शरणार्थी ठही विया। वॾा वॾा कारोबार करण वारा सिंधी शरणार्थी कैंपनि में रही करे महिनत मज़दूरी करण लॻिया, जंहिंखे जो कमु मिलियो करण लॻियो। सिंधी पहिरीं खां ई ॿाहिरि देशनि में वापार कंदा हुआ। इन लाइ कई सिंधी विदेशनि में वापार करे ऐं उते ई वसी विया। जीअं को हिकु बाग़ जा गुल अलॻि अलॻि जॻह पंहिंजी खुशबू फैलाइण में लॻा पिया आहिनि। ऐं अॼु जी ॻाल्हि करूं त भारत में जेतिरो इनकम टैक्स जमा थींदो आहे, हुन में 24% हिस्सो सिंधियुनि जो आहे। बॉलीवुड खां वठी वॾे वॾे व्यापार ऐं भारत जी अर्थव्यवस्था में सभिनि खां वॾो योगदान सिंधियुनि जो आहे। हिन जी असल क़ीमत चुकाइणी पई सिंध खे। 1947 में पाकिस्तान जो सभिनि खां मज़बूत प्रांत सिंध मञियो वेंदो, पर हाणे आर्थिक तौर ते कमज़ोर आहे। या चवां शायदि 1947 में भारत मां वयल मुस्लिमनि सिंध जी असल क़ीमत न सम्झी। अॼु बि सिंध में धरती उहा ई आहे, पर पंहिंजे असल बचड़नि जे विछड़नि सां उनमें आत्मा न आहे। शायदि मां तव्हांखे सिंध जे कुझु पन्ननि खां सुञाणप कराए पायसि। जय श्री झूलेलाल।